नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में खबर ॾींदा हलूं त कंदकोट में बी सेक्शन थाणे जी हद हाकिम बलकाणी में हथियारबंद मच्छी जे फार्म ते चौकीदार सद्दाम हुसैन बलकाणी खे अगवा करे फरार थी आहिनि। वाक़े जी इतला ते हद जे पुलिस का बि कार्रवाई न कई है। मुगवी जा वारिस ऐं बलकाणी बिरादरी जा माण्हू वॾे अंग में बी सेक्शन थाणे ते पहुची विया आहिनि। थाणे अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे मुगवी जी बाज़ियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई है। इन मौक़े ते हाकिम अली, रियाज़ अली, अहमद बलकाणी, अब्दुल रज़ाक, अमजद अली बलकाणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मच्छी जे फार्म ते सुतल चौकीदार 20 वरियं जो नौजवान सद्दाम हुसैन बलकाणी खे अणॼातल हथियारबंद अगवा करे फरार थी विया आहिनि। पर पुलिस हथियारबंदनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। हिन DIG लाड़काणे SSP कशमोर कंदकोट खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी मुगवी खे जल्द बाज़ियाब कराए वञे। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणु आहे त मुगवी जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई जारी है। जल्द मुगवी खे बाज़ियाब करायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।